इस्लामाबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त इस्लामाबाद में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि क़ौमी सलामती कमेटी जो इजलास जारी है। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सूदो हथियारबंदनि फ़ौजनि जा सरबराह ऐं वफ़ाक़ी वज़ीर शरीक आहिनि। ज़रीअनि जो चवणु आहे त अमरीका में अॻूणो सफ़ीर असद मजीद तरफ़ां कमेटी खे मुबीना ख़त बाबति ब्रीफिंग ॾिनी वई आहे। ॿिए पासे हुकूमत तरफ़ां जून महीने जे पहिरें हफ़्ते में नए माली साल जे बजट पेश करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इत्तेहादियुनि सां सलाह मशवरा बाद क़ौमी असेंबली जी बजट इजलास जो शेड्यूल तय थी वियो आहे। ज़रीअनि जो चवणु आहे त बजट सेशन सॼो महीनो जारी रहंदो। बजट खां अॻु क़ौमी असेंबली जो इजलास घुराए पार्लियामानी ॾींहं पूरा कया वेंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।